بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على سيد الكونين ومولى الثقلين جد الحسن والحسين أبي القاسم محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين واللعنة الدائمة على أعدائهم أجمعين. أما بعد، فقال الله سبحانه وتعالى في قرآن المجيد: بسم الله الرحمن الرحيم. إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء. मोहतरम सामीन, सलाम अलैकुम। मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो रिसालत الحقوق आहे। मूं पहिरें हिसे में बयानु करे आयसि त अल्लाह जा हुकूक कहिड़ा आहिनि। उन्हनि मंझां वॾे में वॾो जेको हक़ हुयो, ला तुशरिक बिही शैअन। इमाम सजाद अलैहिस्सलाम जिन फरमायो त अल्लाह सां कंहिंखे बि गैरुल्लाह खे अल्लाह सां शरीक करार न ॾियो। अॼु आउं बयानु कंदसि त शिरक जी माना छा आहे, ताकी असांजे लाइ वाज़े थी वञे हलियो त शिरक कंहिंखे चइबो आहे ऐं छा खे चइबो आहे। शिरक यानी शरीक करार ॾियणु, हिसेदार करार ॾियणु। ऐं शिरक अगरि इस्तिलाहन ॾिसिजे त अल्लाह जी रुबूबियत यानी अल्लाह जे रब हुजण जे बारे में, या अल्लाह जे ख़ालिक हुजण जे बारे में, या अल्लाह जी सिफ़ात, अल्लाह जे अफ़आल ऐं अल्लाह जे नालनि सां, या इन्हनि मंझां का हिकु मंझां बि का गैरुल्लाह खे शरीक करणु, इनखे शिरक चइबो आहे। बसि जेको शख़्स इहो अक़ीदो रखे थो पियो त अल्लाह सां कोई ॿियो ख़ालिक आहे, अल्लाह जी सिफ़ात में ॿियो कोई शरीक आहे, अल्लाह जे नालनि में ॿियो कोई शरीक आहे, अल्लाह जे अफ़आल में ॿियो कोई शरीक आहे, त लिहाज़ा इनखे मुशरिक चयो वेंदो आहे। हलियो, ऐं शिरक वॾे गुनाहनि में शुमार कयो। शिरक गुनाह कबीरा में शुमार कयो थो वञे पियो। ऐं शिरक हिकु अहिड़ो गुनाह आहे जंहिंखे ख़ुदावंद मुतआल कॾहिं बि माफ़ नथो फ़रमाए सघे पियो, छाकाणि त ख़ुदावंद मुतआल फ़रमायो आहे इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरिक बिही। ख़ुदावंद मुतआल फ़रमाए थो त जेको शख़्स बि शिरक करे थो, यानी का गैरुल्लाह का शख़्स खे मूं सां शरीक करार ॾे, मां इन जे गुनाह खे कॾहिं बि माफ़ न कंदसि। व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। अलबत्ता अगरि शिरक खां अलावा का इंसान को गुनाह कयो आहे त ख़ुदा जंहिंखे चाहे उनखे बख़्शींदो। लिहाज़ा शिरक अहिड़ो गुनाह आहे जंहिंखे ख़ुदावंद मुतआल जी ज़ात नथी बख़्शे सघे पई, छाकाणि त शिरक हिकु वॾो गुनाह आहे। अल्लाह सां शरीक करार ॾियणु गुनाह कबीरा आहे, ऐं इहो शिरक हिकु कुफ़ुर आहे। इमाम अली अलैहिस्सलाम जन किताब गुररुल हिकमत में फरमाइनि था अल इशराको कुफ़रुन, यानी ख़ुदावंद मुतआल सां कंहिंखे बि शरीक करार ॾियणु इहो कुफ़ुर आहे। ऐं शिरक जेको शख़्स करे थो उहो मुशरिक आहे ऐं दायरे ईमान ऐं दायरे इस्लाम खां ख़ारिज थी थो वञे पियो। ऐं जेको शख़्स शिरक करे कॾहिं मुअमिन नथो थी सघे पियो, छाकाणि त ईमान जेको आहे उहो शिरक खां पाक हुजण जे करे वाजिबु करार न वियो हलियो। मौला इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमाइनि था किताब तजलियात हिकमत में त फ़रज़ल्लाहुल ईमान तत्हीरम मिन शिरक। अल्लाह साईं ख़ुदावंद मुतआल ईमान खे इन जे करे वाजिबु करार ॾिनो आहे, इन ख़ातिर वाजिबु करार ॾिनो आहे छाकाणि त ईमान शिरक खां पाक आहे। अगरि ईमान शिरक खां पाक न हुजे त ईमान वाजिबु न आहे। यानी जेको शख़्स शिरक करे कॾहिं मुअमिन नथो सघे, बसि मुअमिन जे लाइ ज़रूरी आहे उहो शिरक न करे, ख़ुदा सां का बि गैरुल्लाह खे शरीक करार न ॾे, उहो मुअमिन आहे। ऐं मोमिन ईमान खे ख़तमु करण जे लाइ वॾी में वॾी जेका आफ़त ऐं मुसीबत आहे उहो बि शिरक ई आहे। अचूं इमाम अली अलैहिस्सलाम जी बारगाह में मौला जन फरमाइनि था किताब गुररुल हिकमत में आफ़तुल ईमान अशिरक। मौला जन फरमाइनि था ईमान खे ख़तमु करण वारी, ईमान जे जेका आफ़त आहे, यानी उहा शइ जेका ईमान खे ख़तमु करे छॾे, ईमान खे सफ़ा ख़तमु करे छॾे, उहा शइ
الشرक उहा शिरक आहे यानी शिरक उहा शइ आहे जेका दायरे ईमान दायरे इस्लाम खां ख़ारिज करे छॾी इंसान खे इंशाअल्लाह असां अॻिते हली बयानु कंदासीं त शिरक जा अक़साम शिरक जा केतिरा क़िस्म आहिनि खुदावंद मुताल खां आख़िर में असां इहा दुआ था घुरूं त खुदावंद मुताल असांखे शिरक जहिड़े वॾे गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।